तारीफ़ जो मोहताज ना आहे ऐं सिंधी मीडिया में पॉपुलर जीअं त इन सिंध धरती के हज़ारे ड्रामा ॾींदड़ डायरेक्टर ऐं उनजी मां जेतिरो तारीफ़ करायां घटि आहे। डायरेक्टर ऐं पंहिंजी ज़िंदगी में उन नालो कमायो। अॼु उन्हनि सां तव्हांजी मुलाक़ात कराईंदासीं ऐं उहो असां वटि हिते मौजूदु आहे। मनान अब्बासी उर्फ़ मामा लालू, अचो तव्हांजी उन सां मुलाक़ात करायूं ऐं जेको ॿ लफ़्ज़ हुननि खां व्यूज़ वठूं। अस्सलाम वालेकुम मामा। अस्सलाम, चाल आहे? ख़ुशि आहियो? छा चङा भला? बिल्कुलु ख़ैर, ख़ुशि, तबियत सिहत सही आहे? मामा दुआ 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 मामा ॾियो हाल अहवाल भला ईअं गुलनि वांगुरु टिड़को पिया। हा बिल्कुलु, अल्लाह साईं तव्हां सभिनी खे आबाद रखे, छो न। हमेशह ख़ुशि रहो, आबाद रहो, गुलाब जे गुलनि जी टिड़ंदा रहो। सॼी सिंध जा मुंहिंजा सुहिणा माण्हू सदाईं ख़ुशि रहो। मामा ही ड्रामा जेके पाण कया तमामु पॉपुलर विया, अञा को अहिड़ो को सिंध लाइ हिकिड़ो गुलदस्तो आंदो अथव? बिल्कुलु, इंशाअल्लाह सिंध टीवी ते मज़ाहिया ड्रामो असांजो हलंदो ऐं उन ड्रामे में इंशाअल्लाह तव्हांखे सिंध जा वॾा वॾा अदाकार, मशहूरु मज़ाहिया अदाकार, मश्करनि जे ॻोठ खां पोइ वरी हीउ ॿियो इंशाअल्लाह हिकिड़ो बहितरीनु क़िस्म जो शाहकार ड्रामो हूंदो, फ़नी ड्रामो हूंदो, मज़ाहिया ड्रामो हूंदो, खिल भोग जो ड्रामो हूंदो, वो ज़रूरु तव्हां ॾाढो पेश कंदासीं। वाह मामा वाह। मामी हमेशह मामा तव्हां माना सिंध जे माण्हुनि ते मुस्कुराहट आणण जी कोशिशि कई आहे, छो जो अॼुकल्ह माण्हू डिप्रेशन में विया आहिनि हलिया। बिल्कुलु, छा जे माण्हुनि खे अॼुकल्ह ही सोशल मीडिया जो दौरु लॻो पियो आहे, मोबाइल जे ज़रिए माण्हू खोड़ सारियूं फ़नी शयूं पाण ठाहिनि था ऐं पाण ॾिसनि था, ॿुधनि था। इन करे माण्हुनि खे एंटरटेन जी ज़रूरत आहे, तफ़रीह जी ज़रूरत आहे। हीअ वठि वठा घुट ॿूसट वारे माहौल में माण्हू काॾियो वञे। सॼो ॾींहुं महिनत करण खां बाद बि जेकॾहिं कंहिं मोबाइल ते वेहे थो त का अहिड़ी शइ ॾिसे जंहिंसां घटि में घटि जेका मायूसी हुजे उहा ख़तमु थी वञे। उन लाइ मज़ा इंतिहाई ज़रूरी आहे ऐं मज़ा दोस्तो नायाब शइ हूंदी आहे, ॾाढी ॾुखी शइ आहे। उनखे लिखणु करणु तमामु ॾुखियो आहे। असीं तव्हां त ॿिनि जुमिलनि में खिलूं था, पोइ जे सुठो लॻो त कंदासीं वाह वाह, जे सुठो न लॻो कंदासीं किन कयूं, गंद कयूं, मज़ो न थियो। पर हाणे ॻाल्हि इहा आहे त दौरु अहिड़ो अची वियो आहे ऐं कोशिशि करियूं था त बहितर खां बहितर कयूं, पर जंहिं माहौल में पाण गुज़रूं पिया, जेका मज़ा हाणे फ़नी हले पई, जंहिंमें काफ़ी कुझु गंद आहे, अहिड़े क़िस्म जा जुमिला आहिनि, वर्ग क़िस्म जी कॉमेडी हले थी, उहा सुठी न आहे। कोशिशि करियो त बहितर खां बहितर थियणु खपे, जेका असांजी बि कोशिशि रही आहे। हा बाक़ी कॾहिं फ़िल्म में माण्हू खां का अहिड़ी ॻाल्हि थी वञे जेका कंहिं गार में या गंद में शामिलु नथी थिए, ऐं उहा बहितर ॻाल्हि आहे कि ईअं आम तौर ते माण्हू पंहिंजे घर में बि करे सघे थो, त उन जी इजाज़त हुअणु खपे। मामा तव्हांजा ड्रामा त फैमिली आर्ट हूंदा आहिनि ऐं तव्हांजो त माशाल्लाह नालो आहे सिंध पूरी में, जिथे वेंदा तव्हांखे इज़त मिलंदो, मान मिलंदो आहे ऐं हज़ारे परस्तार तव्हांजे लाइ आता हूंदा त मामे खे ॾिसूं। मामो उहा शइ आहे जेको माना हज़ारे माण्हुनि जे मुंहं ते मुस्कुराहट ॾींदो आहे। सो आउं चवां थो त हीउ जेको ड्रामो असांजो ईंदो सिंध टीवी ते ज़रूरु ॾिसियो। मामे जी महिनत आहे ऐं मामो हिकिड़ो वरी तव्हां लाइ ख़ूबसूरत तोहफ़ो खणी ईंदो। सो दुआ में यादि मामा, लव यू। आई लव यू ऑल सिंध, ऑल उहे सभई जेके माण्हू सॼी दुनिया में रहनि था, जेके असांखे ॾिसनि था, पसंदि कनि था, तिन खे असांजो सलाम।